ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ है 26/11/2023। मिठा मिठा बाप दादा चवनि था अव्यक्त महावाक्य 31/12/96 जा नव वर्ष में अनुभवी मुहूर्त ठही सभिनि खे अनुभवी ठाहियो। शांतिवन डायमंड जुबली हॉल जे उद्घाटन अवसर ते उन समय जा महावाक्य आहिनि। अॼु नज़र सां निहाल करण वारा बाप दादा तव्हां सभी अति स्नेही सहयोगी स्नेह में लवलीन ॿारनि खे ॾिसूं था। हर हिकु ॿार जे मस्तक में दिलि में स्नेह जो सबूत ॾेखारे में ॾिए थो। मस्तक में दिलि में स्नेह जो सबूत ॾेखारे में ॾिए थो। हाल जे पुठियां वारा भाउ भेणनि सां बाबा पुछनि था तव्हां सोचंदव कि असां त पुठियां वारा त ॾेखारे में न ॾींदा, लेकिन बाप दादा जे नैननि में अहिड़ी अनोखी टीवी आहे जंहिंसां परां जी चीज़ बि सम्मुख ॾेखारे में ॾींदी आहे। चाहे किथे बि कोने में वेठा आहियो, लेकिन बाप जे साम्हूं आहियो। हाणे त पोइ बि आराम सां वेठा आहियो न, त सभिनि तालियूं वॼायूं। अॼु ॾाढो उमंग उत्साह ख़ुशी आहे न, त तालियुनि सां ॾिसूं था न। लेकिन बाप दादा तव्हांजी दिलि जी ख़ुशी खे ॼाणंदा आहिनि। बाप दादा ॾिसनि था कि हर हिकु ॿार खे सहयोग जो सबूत ॾियण में ॾाढी ख़ुशी थींदी आहे। बाप दादा ॾिसनि पिया कि हर हिकु ॿार खे सहयोग जो सबूत ॾियण में ॾाढी ख़ुशी थींदी आहे। हिन करे 1000 भुजायूं ॾेखारे में ॾींदियूं आहिनि न, भई सभिनि सहयोग ॾिनो त ॾाढी ख़ुशी थींदी आहे। त भुजायूं सहयोग जी निशानियूं आहिनि। बाप दादा ॼाणंदा आहिनि कि हिकु हिकु ॿार चारों ओर चाहे देश आहे चाहे विदेश आहे, सभिनि चाहे धन सां चाहे मन सां चाहे तन सां सहयोग अवश्य कयो अथनि बाबा जी हिन डायमंड हॉल में। ऐं अॼु तव्हां सभिनि जे सहयोग जो सबूत तव्हां आराम सां वेही करे ॾिसो था, ॿुधो बि था न। हाणे ज़्यादा तालियूं न वॼायो। असांजी ख़ुशी जी मन जी तालियूं बाप दादा वटि पहुचंदियूं आहिनि। बाबा वटि इहे हथ वारी तालियुनि जी आवाज़ न पहुचंदी आहे। असांजी ख़ुशी जी ऐं मन जी तालियूं ॾिसो। अॼु 2 विशेषतायूं आहिनि। हिकु हिन शांतिवन खे जो सभिनि उमंग उत्साह सां ठाहियो आहे। शांतिवन ऐं डायमंड हॉल ॿिन्हिनि जो मतिलबु हेठां में उद्घाटन प्रोग्राम हुयो। उन्हनि खे बाप दादा त बाबा चवनि था हिकु त हिन शांतिवन जो सभिनि जे उमंग उत्साह सां ठाहियो आहे, उन्हनि जी बाप दादा सां गॾु गॾु तव्हां सभी बि उद्घाटन था करो। त अॼु शांतिवन जो उद्घाटन जे समय में बाप दादा जा उचारे विया महावाक्य आहिनि। ऐं अॼु ड्रामा अनुसार नयो वर्ष बि शुरू थियण वारो आहे। हिन करे बाप दादा सभी ॿारनि खे पंहिंजे ॿिन्हिनि बाहुनि में समाईंदे हुए ॿई ॻाल्हियुनि जी मुबारक था ॾियनि। ऐं जीअं सभी हिन समय साकार रूप में बाप सां गॾु गॾु उमंग उत्साह ख़ुशी में झूमो था, ईअं ई नए वर्ष में सदा अव्यक्त रूप में साथी सम्झणो आहे, अनुभव करणो आहे। इहे साथ जो अनुभव ॾाढो प्यारो आहे। बाप दादा खे बि ॿारनि जे बिना सुठो न लॻंदो आहे। माइक बंदि थी वियो, पहिरियों अनुभव आहे न। हिन करे इहे बि ड्रामा में खेल सम्झणो आहे। कोई बि ॻाल्हि हेठि मथे न सम्झणो आहे। भई माइक बंदि थी वियो त कोई बि ॻाल्हि में हेठि मथे न सम्झणो आहे। सुठो आहे, सुठो ई रहंदो, सुठो, ॾाढो सुठो चईंदे तव्हां सभु बि सुठा ठही वेंदा। ऐं ड्रामा जी हर सीन बि सुठी थी वेंदी, छो जी असांजे सुठे ठहिण जे वाइब्रेशन कहिड़ी बि सीन हुजे नेगेटिव के पॉज़िटिव में बदिली वेंदी आहे। एतिरी शक्ति असां ॿारनि में आहे। सिर्फ़ु असां यूज़ करूं, सिर्फ़ु चओ सभु ठीकु आहे, सभु सुठो आहे, त सभु कुझु सुठो ई थी वेंदो। बिगड़ण वारो बि कमु सभु सुठो थी वेंदो। शक्तियूं ॾाढियूं आहिनि। समय ते यूज़ बाबा चवनि था तव्हां आत्माउनि में शक्ति ॾाढी आहे। समय ते यूज़ करे करे ॾिसो त ॾाढो उमंग उत्साह अनुभव कंदव। ये नयो हाल, नयो वर्ष त हिन में छा कंदव? नए वर्ष में कुझु नवीनता कंदव न, त हिन वर्ष अनुभवी मुहूर्त ऐं ॿियनि खे बि अनुभव कराइण जो वर्ष आहे।
पहिरियों बाबा जी मुरली हुई कि डायमंड ठहिणो आहे बेदाग, हाणे डायमंड ठही वियासीं। हाणे बाबा चवनि था कि अनुभवी मूर्त ठही ॿियनि खे बि अनुभव कराइण जो वर्ष आहे। त हाणे असां अॻियां वारी मुरली जो बि बाबा जी हलंदियूं, इहे अनुभवी मूर्त ठाहिण कराइण जे बेस ते हूंदी। सम्झो छा करिणो आहे, अनुभव करिणो आहे। वाणी द्वारा वर्णन त कंदा ई आहियो, लेकिन हर ॿार खे, हर शक्ति खे, हर गुण खे अनुभव करिणो आहे असांखे, मतिलबु यूज़ करिणो, न की कर में लाहे करे यूज़ करिणो। जीअं बाबा हाणे चई न सुठो आहे सुठो आहे, त कुझु बि अहिड़ी ॻाल्हि जो बिगड़ल हुजे उन में संकल्प करो सभु ठीकु आहे, सभु ठीकु आहे, सभु ठीकु थी वेंदो, सभी सुठा आहिनि। अनुभवी मूर्त आयो न, अनुभवी मूर्त आयो या वाणी मूर्त आयो, अनुभवी आयो न, लेकिन हिन वर्ष में कोई बि अहिड़ो ॿार न चए कि मूंखे हिन ॻाल्हि जो अनुभव त आहे, लेकिन हिन ॻाल्हि जो अनुभव ॾाढो घटि आहे। अहिड़ो कोई ॿार न रहे, छो जी ज्ञान जो अर्थ आहे सिर्फ़ु सम्झणु न, लेकिन अनुभव करणु। जेसिताईं अनुभव न कयो त ॿियनि खे बि अनुभवी न ठाहे सघंदव। अगरि वाणी ताईं आहे, अनुभव ताईं न आहे, त जीअं आत्माउनि जी सेवा जे निमित्त आहियो, उहो बि वाणी द्वारा ॾाढो सुठो कमाल आहे। हेसि ताईं ईंदा अनुभवी थी वञनि, उहो कोटनि में कोई में बि कोई आहिनि। ऐं प्रत्यक्षता जो आधार आहे अनुभव वारी आत्मायूं कॾहिं बि वायुमंडल व संग जे रंग में न अची सघंदियूं आहिनि। सिर्फ़ु वाणी जे प्रभाव वारा कॾहिं हेठि नचंदा, कॾहिं सोच में बहिजी वेंदा। अनुभव अर्थात पक्को फाउंडेशन, अनुभव अर्थात पक्को फाउंडेशन। अधु अनुभव आहे त अधु फाउंडेशन पक्को। हुन जी निशानी आहे उहो नंढी नंढी ॻाल्हियुनि में हिलंदा, अचनि न थींदा। छो जी अचण वारी ॻाल्हियूं व समस्याऊं प्रबल थी वेंदियूं, हिन करे अधूरे फाउंडेशन वारा लड़खड़ाईंदा आहिनि, गिरदा न आहिनि, लेकिन लड़खड़ाईंदा आहिनि। त पहिरियों हिन वर्ष में पंहिंजे अनुभवी मूर्त जे फाउंडेशन खे पक्को करो। त हाणे असांखे हर गुण, हर शक्ति, हर ज्ञान जे पॉइंट खे यूज़ करे अनुभवी मूर्त ठाहो कि कंहिं समय कहिड़ी ॻाल्हि खे असां यूज़ करूं। बाबा जो श्रेष्ठ मत ॾींदो आहे न, उनखे सॼे ॾींहं में यादि रखंदासीं न, त असां माण्हुनि खे बि उहे ई सम्झानी ॾेई सघंदा आहियूं कि हा भई असां बि ईअं कयो हो त असांखे इहो फ़ाइदो थियो, बाबा असांखे ईअं चयो हुई, ॾाढो फ़ाइदो थियो। कई ॿार अॼु ॾाढो फास्ट हलंदा आहिनि ऐं कल्ह थोरो सो चहिरो बदिली वेंदो आहे। कारण आहे अनुभव जो फाउंडेशन पक्को न आहे। अनुभवी वारी आत्मा केतिरी बि वॾी समस्या खे ईअं हल कंदी जीअं कुझु थियो ई न, आयो ऐं पंहिंजो पाठ वॼायो, लेकिन साक्षी थी करे न्यारा ऐं प्यारा थी करे खेल समान खेॾंदा रहंदा। ॻाल्हि न खेल आहे, मनोरंजन आहे, मनोरंजन सुठो लॻंदो आहे न। त जेकी अनुभवी मूर्त आत्मा हूंदी उहा हर चीज़ खे खेल सम्झंदी, मनोरंजन सम्झी। त कोई बि ॻाल्हि हुजे तव्हांजे लाइ वॾी ॻाल्हि तॾहिं लॻंदी आहे जॾहिं फाउंडेशन जरा बि कचो हुजे, चाहे 70% पक्को, चाहे 90% पक्को, त बि हिलण जो चांस संभव आहे न। बाप दादा खे ॿारनि जी महिनत अर्थात युद्ध सुठी न लॻंदी आहे। महिनत छो, युद्ध छो करो? छा योगी जे बजाए योद्धा ठही वेंदा आहियो, या योगी आत्मा? युद्ध करण वारा संस्कार चंद्रवंशियुनि में हली वेंदा, योगी तो आत्मा जे संस्कार सूर्यवंशी में ईंदा। त छा ठहिणो आहे, सूर्यवंशी या चंद्रवंशी? सूर्यवंशी ठहिणो आहे त युद्ध ख़तमु। अॼु खां नेचुरल असांजो उहो ई सोच, उहो ई बोल, उहो ई कर्म हुजणा खपनि जो बाबा जा आहिनि। असांखे युद्ध न करणी पए। हिन वर्ष में युद्ध ख़तमु थी वई न, हिन में हा न चईंदा आहियो, चइण सां चईंदा आहियो। बाप दादा त न ॾिसंदे हुए बि ॿारनि जी रिज़ल्ट ॾिसंदा आहिनि। हर समय जी रिज़ल्ट नैननि जे साम्हूं न, लेकिन दिलि में अची वेंदी आहे।
हिते साकार वतन में जॾहिं तव्हां थोरा थोरा या ॾाढो हिलंदा आहियो त बाप हुते वतन में अनुभवी बाबा खे अनुभव थींदो आहे कि कोई हिले थो। इन करे जीअं शांतिवन जी ख़ुशी, हॉल जी ख़ुशी, ये बाप दादा ऐं एतिरे वॾे संगठन जे विच में इहो वाइदो करो कि हिन वर्ष में हलचल खां परे थी वेंदासीं। सदा बाप जी यादि में साक्षी थी करे बाबा सां गॾु हर सीन ॾिसंदा रहंदासीं, मनोरंजन कंदा रहंदासीं, कंदा रहंदासीं। सदा हलचल सां परे अचल अडोल ठहिणो आहे असांखे। ठहींदासीं न, ठहिणो ई आहे, ठही वियासीं बाबा, असां ठही वियासीं। ईअं आहे न, ईअं जो सम्झंदा आहिनि कि ठहिणो आहे, सोचंदासीं, कंदासीं, ॾिसंदासीं, ईअं न, उहो हथ उठायो कि हा कंदासीं न बाबा, असां ठही वियासीं। तव्हां चयो असां स्वरूप, असां सदा अचल अडोल आत्मा आहियूं। अच्छा, मुबारक हुजे। जंहिं कंहिं बि कारण सां न उठायो, ईअं न थी सघंदो कि न ठहींदो, लेकिन कोई कारण सां न उठायो त उहा उठायो। शर्म ईंदो आहे उठाइण में, त सोचो जॾहिं हथ उठाइण में शर्म ईंदो आहे त करण जे टाइम बि शर्म करिणो आहे न। सोचणो आहे कि इहे शर्म करण जी ॻाल्हि आहे त हलचल में न ईंदासीं, कि अरे हलचल में अचण त शर्म करण जी ॻाल्हि आहे, त हलचल में न अचिजो, पक्का थी वेंदा न। छो जी कई बार बार पुछंदा आहिनि, चाहे निमित ॿारनि सां या रूह रियान में बाप दादा सां हिकु क्वेश्चन कंदा आहिनि, बाबा विनाश जी डेट ॿुधायो। सभिनि जो क्वेश्चन आहे न। अच्छा, बाप दादा चवंदा आहिनि, डेट ॿुधाईंदा आहिनि, हलो 2000 वर्ष में पूरो थी वेंदो त छा कंदो, इहे कोई डेट न ॾिनी, लेकिन मिसअंडरस्टैंड न करिणो आहे, मिसअंडरस्टैंड न करिणो आहे। बाप दादा पुछनि था कि सम्झो 2000 ताईं असांखे ॿुधाईंदा त छा कंदो। मतिलबु बाबा अगरि असांखे डेट ॿुधाए बि छॾे त असां त डेट कॉन्शियस थी वेंदासीं न। अलबेला त बाबा चवंदा अगरि ॿुधायां बि त छा कंदव, अलबेला ठाहींदव या तीव्र पुरुषार्थी ठाहींदव, तीव्र पुरुषार्थी ठाहींदव। ऐं बाप दादा चवंदा आहिनि हिन वर्ष में हलचल थींदी त पोइ छा कंदव, ऐं तीव्र पुरुषार्थ करे वठंदव या थोरो थोरो डेट कॉन्शियस थी वेंदव। त बाबा चवनि था गिनती कंदा रहंदव कि एतिरो समय पूरो थियो, 1 मास पूरो थियो, 1 वर्ष पूरो थियो, बाक़ी एतिरा मास पिया आहिनि, त डेट कॉन्शियस ठही वेंदव या सोल कॉन्शियस ठहिणो आहे। डेट कॉन्शियस ठहिणो आहे या सोल कॉन्शियस ठहिणो आहे। बाबा प्रश्न पुछनि, डेट कॉन्शियस ठहिणो आहे या सोल कॉन्शियस ठहिणो आहे, छा ठहिणो आहे। अलबेलो न ठहिणो आहे। इहे त न सोचंदव कि अञा त 4 वर्ष पिया आहिनि, छा थियो लास्ट वर्ष में करे वठंदासीं, ईअं अलबेला न ठहींदव या थोरा थोरा ठही वेंदव। सो बाबा असांखे सभु कुझु प्रश्ननि जे रूप में पुछी करे असांखे जागृत था करनि कि छा ठाहींदव। अगरि असां पंहिंजे पाण खे, पंहिंजी स्थिति खे ईअं ॼाणे सघंदा आहियूं। तव्हां न बि ठाहींदव त माया ॿुधे थी, उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं असांजे साम्हूं लाहींदी जो असां अलबेलोपन, आलस्य विच में ईंदो आहे, पोइ छा कंदव। श्री बाबा चवंदा आहिनि न कि बाबा जी ॻाल्हियूं सिर्फ़ु बाबा न, माया बि ॿुधे थी। छो जी बाबा जे घर में अहिड़ियूं आत्मायूं बि हूंदियूं आहिनि न जो असांजी परीक्षा जे निमित ठही वेंदियूं आहिनि। त बाबा चवनि था पोइ छा कंदव। इन करे बाप दादा पहिरियों बि ॿुधायो हुई कि डेट कॉन्शियस न ठहो, लेकिन हर समय अंतिम घड़ी, डेट कॉन्शियस न ठहो लेकिन हर समय अंतिम घड़ी, एतिरो हर घड़ी में एवर रेडी रहो। अच्छा, मानो बाप दादा चवंदा आहिनि 2000 खां वर्ष पोइ थींदो, हलो तव्हां मञी वठो, रियल न आहे, लेकिन मञी वठो त तव्हां 2000 में संपूर्ण ठही वेंदव। ऐं ॿियो आहे ॿियनि खे कॾहिं ठाहींदव।
बाबा चईंदा आहिनि अगरि तव्हां 2000 ताईं संपूर्ण ठाहींदव त ॿियनि खे कॾहिं ठाहींदव, सत्युग में ठाहींदव छा? ठाहिण वारो थोड़ा आहिनि, ठाहिण वारा थोड़ा आहिनि ऐं ठहिण वारा त ॾाढा आहिनि। उन्हनि जे लाइ बि समय खपे या न? अॻिली सीज़न में बि पुछियो हुयो कि कम से कम सत्युग आदि जा 9 लख ठहिया आहिनि, न ठहिया आहिनि त विनाश कीअं थींदो? कम से कम पहिरीं राजधानी त तयारु थियणी खपे न। केते राज्य कंदव? पुराणी आत्माउनि जे मथां राज्य कंदव? नई आत्माऊं त तयारु न थी वियूं आहिनि ऐं विनाश थी वञे त छा कंदासीं? बाबा पुछनि था। हिन करे बाप दादा ये कमु पंहिंजे ॿार जो ज्योतिषियूं आहिनि न उन्हनि जे मथां रखियो अथई। जो ज्योतिष करे सघंदा आहिनि उहो बाप छो करे? पोइ बि बाप जा ॿार आहियूं, उन्हनि खे कमाइण ॾियो। पोइ बि बाप जा ॿार आहिनि न ज्योतिष, त उन्हनि जी कमाई आहे न, उन्हनि खे कमाइण जो साधन इहे ई आहे। अगरि कंहिंखे ॾाढो जल्दी हुजे त हुन ॿारनि खां पुछो, बाप न ॿुधाईंदा। ॾिसो बाबा कंहिंजो कम बि छो करनि? जे ज्योतिषनि जो कमाइण जो साधन आहे त उहो ई कमु कंदा न, उहो ई ॿुधाईंदा कि विनाश कॾहिं थींदो। बाबा चवनि था अगरि मुंहिंजे ॿारनि खे बि जल्दी आहे त उन्हनि खां वञी करे पुछो। सम्झो हिन वर्ष छा करिणो आहे? अनुभवी मुहूर्त आयो न। कई ॿार रूह रियान में ॾाढी मिठी रूह रियान कंदा आहिनि। छा करूं बाबा? एतिरो त थियो, बाक़ी एतिरो तव्हां करे वठो। राज्य तव्हां कंदव लेकिन संपूर्ण बाबा ठाहे। ईअं थींदो छा? बाप मददगार ज़रूरु आहे, अंत ताईं रहंदा, इहा गारंटी आहे। लेकिन कंहिंजी मदद कंदा? जो पहिरियों हिम्मत जो पांव अॻियां रखंदा, अर्थात पहिरियों हिम्मत जो संकल्प कंदा। पोइ बाप दादा ॿियो पांव उठाइण में संपूर्ण मदद कंदा उन ॿारनि जी। पहिरियों संकल्प कंदा, पोइ बाबा ॿियो पांव उठाइण में संपूर्ण मदद कंदा। हिम्मत जो पांव उठायो न त सिर्फ़ु चओ हिम्मत जो पांव उठायो न, ऐं सिर्फ़ु चओ बाबा तव्हां करे वठो, बाबा तव्हां करे वठो, त बाप दादा बि चईंदा ॾिसंदासीं, पहिरियों पांव त रखो। ॿार बाबा खे चईंदा आहिनि बाबा ॾिसंदा, बाबा ॾिसंदा, त बाबा चईंदा हा मां ॾिसंदमि, लेकिन तव्हां पहिरियों पांव त रखो न। हिकु पांव बि न रखंदव त कीअं थींदो? इन करे हिन वर्ष में हर समय ये चेक करो कि हिम्मत जे पांव मज़बूत आहिनि। बाप खे चइण खां पहिरियों ये चेक करो हिम्मत जो पांव वधायो आहे ऐं मदद न मिले, इहा असंभव आहे। अगरि असांखे अगरि मन में आहे कि मूंखे संपूर्ण ठहिणो ई आहे, व्यर्थ संकल्पनि जी बीमारी खां मुक्त थियणो ई आहे, अपवित्रता विस्मृति जी अविद्या जी धारणा करणी आहे, या जो बि तव्हांखे करिणो आहे, त हुन में पहिरियों असांखे मन में पको हुजिणो खपे। पोइ बाबा असांजी मदद कंदा। सिर्फ़ु थोरो सो हिम्मत जो पांव वधायो, लेकिन हिन जे लाइ ॻाइबो आहे पहिरियों शब्द छा ईंदो आहे? हिम्मते बच्चे मददे बाप। हिन खे उल्टो न करो, मददे बाप ऐं हिम्मते बच्चे न, हिम्मते बच्चे पोइ मददे बाप, पहिरियों मददे बाप न। बाप त मुस्कुराईंदा रहंदा आहिनि, वाह मुंहिंजा लाडला ॿार वाह। निश्चय सां हिम्मत जो पांव जरा बि अॻियां कंदव त बाबा पदम गुणा मदद जे लाइ हर ॿार जे लाइ हर समय तयार आहे। बाबा हर समय तयार आहिनि। सिर्फ़ु असांखे हिम्मत जो संकल्प अर्थात दृढ़ संकल्प करिणो आहे। बाबा मूंखे ईअं करिणो ई आहे। अच्छा, नए वर्ष में ॿियो छा कंदव? हाणे ताईं सेवा कई, हाणे ताईं सेवा जी हिकु ॻाल्हि रहियल आहे, कहिड़ी? गीता जो भॻवान त थी वेंदो। लेकिन बाप दादा अॻिले वर्ष हर जोन खे चयो कि स्नेही सहयोगी संपर्क वारा जो ॾाढा ठहिया आहिनि ऐं ठहींदा, लेकिन हाणे वारिस कढो। वारिस कमु कढंदा आहियो। श्री बाप दादा हर सेवा केंद्र जी रोज़ रिज़ल्ट ॾिसंदा आहिनि, त चारों जी रिज़ल्ट में वारिस घटि निकिरंदा आहिनि। स्नेही सहयोगी सुठा आहिनि, लेकिन उन्हनि खे अॻियां वधायो
या कोई भी नए खे लास्ट वारे खे फास्ट करे करे वारिस क्वालिटी बाबा जे साम्हूं लाहियो। कोई निकिरंदा आहिनि लेकिन गिनती करण वारा। जॾहिं चाहींदा आहियो 2000 ताईं परिवर्तन थिए, चाहींदा त सभी आहियो, ईअं ई आहियो त वारिस केतिरा ठाहिया आहिनि। सतयुग जी प्रजा बि रॉयल खपे न, उहो घटि आहे। प्रजा ठही आहे इहा जो असां अनेक प्रकार जी कॉन्फ्रेंस कई, उहा ॿाहिरां जी स्टेज ते जो बि प्रोग्राम्स मिलिया, इहे वर्ष जे प्रभाव ऐं ये वर्ष में प्रभाव प्रजा ये रिज़ल्ट सुठी आहे। लेकिन बाप दादा छा चईंदा आहिनि, हाणे वारिस क्वालिटी तयारु करो। हिते वारिस तयारु कंदव तॾहिं एडवांस पार्टी बि प्रत्यक्ष थींदी। त जेका एडवांस में वयल हुई आत्मायूं आहिनि त उहा बाबा जे ज्ञान जे संपर्क में त ईंदियूं ई सही, लेकिन असांखे उन्हनि आत्माउनि खे पहचाने करे उन्हनि खे अॻियां लाहिणो आहे। बाबा छा था चवनि, ॾिसो हिते जो वारिस ठहींदा तॾहिं एडवांस पार्टी बि प्रत्यक्ष थींदी ऐं बाप जे नाम जो प्रत्यक्षता जो नगाड़ो चारो और वॼंदो। त बाबा चवनि था कि हाणे वारिस क्वालिटी कढो। बाप जे नाम जो प्रत्यक्षता जो नगाड़ो चारो और तॾहिं वॼंदो। हाणे तंहिंजी रिज़ल्ट में चईंदा आहिनि कि इहे बि सुठो कमु करनि था। हा, कोई चईंदा आहिनि कि इहे करे सघंदा आहिनि, लेकिन परमात्मा जी तरफ़ अटेंशन वञे, परमात्मा जी कार्य थो हले, इहे अञा इनकॉग्निटो अर्थात गुप्त आहे। ॿार पंहिंजी शक्ति सां स्नेह सां बाप खे प्रत्यक्ष करण जो सुठो पुरुषार्थ करनि था, लेकिन हाणे जेसिताईं स्नेही सहयोगी आहिनि तेसिताईं बाप जी प्रत्यक्षता मैदान ते न आई आहे। ॿार पंहिंजी शक्ति सां स्नेह सां बाप खे प्रत्यक्ष करण जो सुठो पुरुषार्थ करनि था, लेकिन हाणे जेसिताईं स्नेही सहयोगी आहियो, जेसिताईं स्नेही आहियो, सहयोगी आहियो, बाबा चवनि था बाबा चवनि था कि स्नेह सहयोग त सुठो आहे, लेकिन असांखे ओड़ो चाल चलन व्यवहार बि त बाबा जहिड़ो हुजिणो खपे न। अच्छा हेसि ताईं आहे, लेकिन सभिनि जे मुख सां इहे निकिरे बसि हाणे समय अची वियो, बाबा अची वियो, तॾहिं विनाश बि ईंदो। त असांखे हाणे छा करिणो आहे, जो बाबा इनकॉग्निटो गुप्त आहे उनखे पंहिंजी चाल चलन व्यवहार पंहिंजे संबंध संपर्क सां सुठे जो बाबा जा संकल्प बोल कर्म आहिनि उहा जीअं असांजे संस्कारनि द्वारा बाप प्रत्यक्ष ईंदो। मतिलबु बाबा जीअं असांजा व्यवहार थी वञे, जीअं कई चईंदा आहिनि न, अरे इहे त पंहिंजे पीउ जहिड़ो आहे, उन्हनि जे संस्कारनि खे ॾिसी, त ईअं असांखे पंहिंजा संस्कार परिवर्तन करणा आहिनि। बाप असांखां पुछंदा आहिनि कि तव्हां कॾहिं तयारु थींदव, परदो खोलूं, तयारु आहियो? कि परदो खोलंदासीं ऐं तयारु थींदा रहंदा। कम से कम 16,108 पक्का रतन त प्रत्यक्ष करो। माला त ठाहियो, बाप बि ॾिसनि तयारु आहिनि, एतिरी मार्जन आहे, ज़्यादा नथा चवनि, 9 लख नथा चवनि, 16,108 जी माला ठाहियो। बाबा चवनि था त हिन वर्ष ठाहिणो आहे, ॾिसंदासीं कि 16,108 जी निर्विघ्न अचल माला तयारु आहे या अञा थोरो लड़खड़ाईंदा आहियो, थोरो खेल ॾेखारींदा आहियो। पांडव छा सम्झंदा, चओ तयारु आहियो? दादियूं त चईंदियूं हा, सभी शक्तियुनि जी हा आहे, 16,108 तयारु आहिनि। जॾहिं 16,108 आत्मायूं तयारु थी करे बाबा खे हांजी कंदियूं, तॾहिं त बाबा ॿियनि जी बि मदद करे सघंदा न असां द्वारा। अच्छा, 18 तारीख़ खे माला ठाहे करे ॾिसंदासीं। 18 तारीख़ हाणे दिसंबर खां पोइ, वैसे बि इहे 31 जी मुरली आहे त 18 तारीख़ अचण वारी आहे, ऐं ड्रामा अनुसार हाणे बि दिसंबर खां पोइ ईंदो। त 18 तारीख़ खे 18 तारीख़ जो बाबा खे माला ठाहे करे ॾेखारिजो।
हथ उठाईंदा त अधु सभा चईंदी 16,000 में आहिनि। जो सम्झंदा आहिनि असां 16,000 में आहिनि, उहो दादियुनि खे पंहिंजी चिटकी लिखी करे ॾिजो कि मां 16,000 में आहियां या 108 में आहियां। पोइ दादियूं पास कंदियूं। ईअं न सम्झिजो कि चिटकी ॾेई छॾी, पहिरियों इहे पास कंदा, पोइ बाप दादा पास कंदा, पोइ फाइनल रिज़ल्ट ॿुधाईंदसि। अच्छा, चारो जे सर्व उमंग उत्साह जे अॻियां वधण वारा सदा एकानामी जे अवतार ठही समय, संकल्प, वाणी, कर्म खे बचत जे खाते में जमा करण वारा। असांजो समय, असांजो संकल्प, असांजी वाणी, असांजा कर्म वेस्ट न वञनि, जमा थींदो आहे। साकार व आकार रूप में नयो वर्ष मल्हाइण वारा सिकियल जे ॿारनि खे बाप दादा ॾिसनि था कि चारो ओर जा ॿार साकार में न त आकार रूप में मधुबन में ही आहिनि ऐं आकार रूप में मल्हाइनि था। त सभी खे बाप दादा नए वर्ष जी शांतिवन जी स्थापना जी मुबारक ऐं यादि पिया ॾियनि था। सभी संतुष्ट मणियुनि खे नमस्ते बि करनि था। वरदाना पंहिंजे आदि अनादि स्वरूप जी स्मृति द्वारा सर्व बंधननि खे समाप्त करण वारा बंधन मुक्त स्वतंत्र आत्मा ठहो। आत्मा जो आदि अनादि स्वरूप स्वतंत्र आहे, मालिक आहे न आत्मा, पंहिंजी स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि जी बि ऐं वैसे बि आत्मा खे कोई बंधन न आहे। आत्मा जो चाहे उहो करे सघंदी, त असां देह में अची करे बंधन में बंधिजी वेंदा आहियूं। आत्मा त मालिक आहे, इहे त पीछे परतंत्र ठही आहे। इन करे पंहिंजे आदि अनादि, पंहिंजो आदि देवताई स्वरूप, पंहिंजो अनादि निराकारी रूप स्वरूप के स्मृति में रखी बंधन मुक्त ठहो। मन जो बि बंधन न हुजे। अगरि मन जो बि बंधन हूंदो त उहो बंधन ॿिया बंधन लाहे ॾींदो। मन जो बि बंधन न, बंधन मुक्त अर्थात राजा, बंधन मुक्त अर्थात राजा, स्वराज्य अधिकारी। अहिड़ा बंधन मुक्त स्वतंत्र आत्मायूं ही पास विद ऑनर्स ठहींदियूं अर्थात फर्स्ट डिवीज़न में ईंदियूं। स्लोगन आहे मास्टर दुखहर्ता ठही दुखनि खे बि रूहानी सुख में परिवर्तन करण ही सच्ची सेवा है। मास्टर दुखहर्ता ठही दुखनि खे बि रूहानी सुख में परिवर्तन करे वठो। स्वयं जा त हाणे रहिया न, ॿियनि जा बि दुखनि खे हाणे रूहानी सुख में परिवर्तन करण ही सच्ची सेवा है। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।